पनो आकिल मां ख़बर ॾींदा हलूं त पनो आकिल में बि पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी सॾ ते वफ़ाक़ी हुकूमत पारां आज़ाद सहाफ़त ते वार करे पीका एक्ट बिल ऑर्डिनेंस मंज़ूर करण वारे अमल ख़िलाफ़ पनो आकिल यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं पनो आकिल प्रेस क्लब जे सहाफ़िन प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻवानी सीनियर सहाफ़िन उस्ताद नूर मोहम्मद सुमरो, अब्दुल्ला चाचड़, इनायत भट्टी ऐं ॿियनि पारां कई वई, जॾहिं त एहतिजाज में शामिल सहाफ़िन ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी पीका एक्ट कारे कानून ख़िलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी कंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत पीका एक्ट ज़रिए सहाफ़िन जे आवाज़ खे दॿाइण जी कोशिश कई वई ऐं पीका एक्ट बिल ऑर्डिनेंस खे फौरी तौर ते वापसि वरितो वञे, न त ॿी सूरत में मुल्क भर जा सभु सहाफ़ी सरापा एहतिजाज हूंदा। एहतिजाज में सहाफ़ी मीर मुर्तज़ा, डीओ आसिफ मैर, अकबर मलिक ऐं ॿिया सहाफ़ी वॾे अंग में मौजूदु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी